अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम ग्लोबल रिव्यू में भलीकार मां जो मेज़बान इशफाक अहमद नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में पाण ज़िक्र कंदासीं रशिया में थींदड़ जेका बग़ावत आहे उन हवाले सां ऐं उन ते ज़िक्र कंदासीं त रशिया में थींदड़ इन बग़ावत खां पोइ रूस ऐं यूक्रेन जेका जंग हलंदड़ आहे उन ते कहिड़ा असर थी सघनि था। छा इन बग़ावत खां पोइ रूस जेको आहे इन जंग में उनजी पोज़ीशन कमज़ोर थींदी ऐं यूक्रेन खे केतिरो फ़ाइदो थी सघे थो। हिन वक़्तु रूस वटि छा ऑप्शन्स मौजूदु आहिनि, छा सदर प्यूटिन जी जेका गिरफ़्त आहे, जेका उन ते मज़बूती आहे उहा कमज़ोर पई थिए या प्यूटिन जेको आहे उहो वधीक ताक़तवर थींदो। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। मूंसां सीनियर सहाफ़ी तजिया निगार बदर समेजो साहब टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। बदर साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। रूस में थींदड़ जेका बग़ावत आहे इन खे अवां कीअं पिया ॾिसो ऐं छा अवां सम्झो था त इन बग़ावत खां पोइ सदर प्यूटिन वटि कहिड़ा ऑप्शन मौजूदु आहिनि ऐं यूक्रेन जंग कीअं मुतासिर थी सघे थी इन बग़ावत खां पोइ? महिरबानी अशफाक साईं। पहिरीं ॻाल्हि इहा साईं त इहा जेके असीं बग़ावत जो नालो ॾेई रहिया आहियूं इहा हिकिड़ी चपकलिश ज़रूरु हुई ऐं जेकी हाणे जंहिं वक़्तु असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं उन वक़्तु इहे दैट इज़ ओवर पहिरीं ॻाल्हि। ऐं हू माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजा जेके बि मामलात हुया उनखे हिकु साइड करे हू बेलारूस तरफ़ वञी चुको आहे ऐं हुन इहो बि ऐलान कयो आहे त भई मां जेको आहे आई एम नो मोर प्लीडिंग माई केस जेको वट एवर इट वॉज। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेको यूक्रेन जी साईं वार आहे उहा रूस लाइ हिकिड़ी इंतिहाई अहम जंग आहे। उनजो सबबु इहो आहे त यूक्रेन ते आख़िर वार थी छो, पहिरियों असांखे इहो सम्झणु खपे। रीज़न इहो हुयो त नेटो यूक्रेन खे पंहिंजो हिसो डिक्लेयर करणु पई चाहे, करणु वञी रही हुई ऐं जेकॾहिं यूक्रेन हिसो थिए पियो नेटो जो त डेफिनेटली जेके नेटो जा फोर्सिस आहिनि उहे रूस जे दरवाज़े ते अचनि पिया, रूस जे बॉर्डर ते अचनि पिया ऐं रूस समेत को बि वॾो मुल्क इहा ॻाल्हि सम्झणु खपे इहो कॾहिं बि बर्दाश्त नाहे कंदो त इंटरनेशनल फोर्सिस या स्पेशली होस्टाइल जेके फोर्सिस आहिनि उहे एतिरा नज़दीक हुजनि सो दे कैन लुक इन टू त अंदरि छा पियो थिए। यानी कि इहा जंग जी जेकी शुरूआति थी इन खां थी ऐं रूस इहो फ़ैसिलो कयो त कार्व कजे, हिसो कटिजे यूक्रेन जो ऐं उनखे हिकिड़ो बफर स्टेट तौरु कमु आणिजे त जीअं डायरेक्टली हू अंदरि ॾिसी न सघनि त छा पियो थिए। हाणे तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल ॾियां तारीख़ मां साईं। जेको कराक्रम हाईवे ठाहियो वियो हो, जेको अंग्रेज़नि ठाहियो हो, उनजो सबबु इहो हो त हिकिड़ो अहिड़ो रोड ठाहिजे जेको चीन खे वेझो खां ॾिसी सघिजे। इन जो बुनियादी मक़सदु इहो हो त भई या हाणे बि जेको साउथ सी चाइना में जहिड़ो आहे, चीन जंहिं ते रेज़िस्ट कंदो रहियो आहे, उहो कहिड़ो आहे? उहो इहो आहे त अमेरिकन ॿेड़ा साउथ सी में न अचनि चाइना में। ठीकु आहे न साईं। तंहिं करे यूक्रेन जे वार खे उहे ॾिसणु खपे ऐं यूक्रेन खे जेके वेस्टर्न कंट्रीज़ आहिनि उन्हनि माना एज़ अ बहानो इस्तेमालु कयो आहे त हाउ टू कम इन टू कंफ्लिक्ट डायरेक्टली कंफ्लिक्ट विद प्यूटिन। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ी जर्मन वज़ीर जो हिकिड़ो ॾाढो भलो बयानु हुयो। हुन चयो त यूक्रेन खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त हू कंहिं बि ॿिए मुल्क जो पिलायती इस्तेमालु न थिए। हमेशह ज़हन में रखो डिप्लोमेसी में जॾहिं बि को मुल्क आउट ऑफ वे वञी कंहिं ॿिए मुल्क जे लाइ इस्तेमालु थींदो आहे त पोइ उन मुल्क खे नतीजा बहितर न मिलंदा आहिनि। भले उहो कोल्ड वार में असां पंहिंजी मिसाल ॾियूं या हाणे मोदी जे अंदाज़ सां अमेरिका उनखे खणी मथे बीहारियो आहे सिर्फ़ु इन जे लाइ त जीअं चाइना जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करे सघे। या वरी यूक्रेन जी ॻाल्हि कयो त कीअं यूक्रेन जेको आहे उहो इस्तेमालु पियो थिए अगेंस्ट रशिया त भई हू जेके आहिनि उहे वेस्ट जे वेझो वञे। इन्हनि सॼनि मामलनि में एट द एंड ऑफ डे उहे मुल्क सफ़र कंदा आहिनि ऐं हिन मामले में मां ईअं सम्झां थो ठीकु आहे असां खणी प्यूटिन जी मुमकिन आहे जेको तर्ज़ हुकूमत आहे उन ते तनक़ीद कयूं, बट इहा ॻाल्हि सम्झणु खपे त जेको बि मुल्क कंहिं टे मुल्क जे बिहाफ ते पंहिंजे नेबरहुड में प्रॉब्लम क्रिएट करण जी कोशिशि कंदो आहे
एट द एंड ऑफ डे उहो मुल्क सफ़र कंदो आहे। जी अशफाक बदर साहब, इहो ॿुधाइजो त हिन ज़ाहिरा जीअं मां ज़िक्र कयो त हेलो। हाणे जंहिं टाइम असां ॻाल्हायूं पिया त इहा बग़ावत या इहो मामिलो ख़तमु थी चुको आहे, बिल्कुलु ख़तमु थी वियो हूंदो, पर अॼुकल्ह जेको दौरु आहे उहो सोशल मीडिया जो आहे, मीडिया जो दौरु या मीडिया जो दौरु आहे। उन में नंढी ॻाल्हि हिकु जॾहिं मीडिया ते ईंदी आहे त पूरो हिकु नैरेटिव बिल्ड थींदो आहे, ऐं अॼुकल्ह असल जंग जेका आहे उहा नैरेटिव बिल्डिंग जी पई हले। त अवां नथा सम्झो त हिन नैरेटिव बिल्डिंग जे दौर में जॾहिं रूस मां अहिड़ी ख़बर आई आहे त मॉरली स्पीकिंग रूस जेको आहे बैकफुट ते हलियो वियो आहे इन जंग में? परसेप्शन बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त सोशल मीडिया हिकिड़ो परसेप्शन क्रिएट कंदो आहे, पर अशफाक साईं जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था कयो त इहो बि ज़हन में रखो त परसेप्शन त जिथे किथे क्रिएट कया विया न। मिसाल पाकिस्तान में जेके परसेप्शन क्रिएट कया विया उनखे हवा थियण में टाइम घणो लॻो, रियलिटी प्रिवेल कंदी आहे। हमेशह ज़हन में रखो, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, प्रोपेगेंडा जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, बट रियलिटी हमेशह प्रिवेल कंदी आहे। जेकॾहिं तव्हां परसेप्शन जेके बि ठाहिण जी को कोशिशि करे उहे वक़्ती तौर ते त ज़रूरु मे बी दे कैन क्रिएट अ काइंड ऑफ एटमॉस्फेयर, त उहो लास्ट न कंदो आहे ऐं रियलिटी हमेशह प्रिवेल कंदी आहे। जी बदर साहब, इहो ॿुधाइजो त इन सॼे मामले में रूस वटि कहिड़ा ऑप्शन मौजूदु आहिनि, ऐं यूरोप ऐं ख़ासि तौर ते अमेरिका रूस में थींदड़ इन वाक़े खे कीअं पियो ॾिसे? साईं उहो मां ईअं सम्झां थो त अमेरिका समेत सॼी दुनिया, बिकॉज़ हे रूस जो मामिलो आहे ऐं रूस पूरी दुनिया में हिकिड़ो अहम मुल्क आहे, इन करे रूस, चाइना या अमेरिका या इन सतह जे कंहिं बि मुल्क सां जेको बि मामिलो थींदो आहे उन मामले खे सॼी दुनिया तमामु गौर सां ॾिसंदी आहे, नंबर 1। नंबर 2, मां ईअं सम्झां थो त यूरोप जेकी आहे अदर देन इंग्लैंड, जेको रेस्ट ऑफ यूरोप आहे उहो हींअर अमेरिकन नैरेटिव खे फॉलो नथो करे। तव्हां ॾिठो हूंदो पोयनि ॾींहंनि में जॾहिं फ्रेंच प्रेसिडेंट पंहिंजो वञे थो, चाइना वञे थो, त हू कहिड़ी ॿोली थो ॻाल्हाए, या उनखां सवाइ जेके ॿिया यूरोपियन, इवन सेंट्रल यूरोप जा जेके फ्रांस चईयुमि मां, तव्हां ज़िक्र कयो भले जर्मनी जो, जेके वॾा मुल्क आहिनि, बाक़ी त यूरोप जा नंढा मुल्क आहिनि, उहे इंटरनेशनल पॉलिटिक्स में एतिरो पंहिंजो इन्वॉल्वमेंट घटि ॾेखारींदा आहिनि। उन्हनि जो रोल जेको आहे उहो हाणे उहो न आहे त उहे अमेरिका ऐलान कंदो जीअं 1990 जे ज़माने में हो त भई सॼियूं फोर्सिस गॾिजी वेंदियूं हुते अटैक कंदियूं। दिस इज़ नॉट गोइंग टू हैपन एनी मोर। ठीकु आहे। बाक़ी रूस जो मां ईअं सम्झां थो त रूस ऐं अमेरिका जे कंफ्लिक्ट में, या अमेरिका ऐं चाइना जे कंफ्लिक्ट में हींअर यूरोप नथो अचे, यूरोप घणे भाङे हुनखे अवॉइड कंदो। बदर साहब, इहो ॿुधाइजो त जंहिं ग्रुप जे नाले ते इहा ॻाल्हि साम्हूं आई त उन बग़ावत कई आहे, अव्हांखे जेकॾहिं रूस जी तारीख़ रखी वञे ऐं जंहिं क़िस्म जो हुक्मरान व्लादिमीर पुतिन आहे, हू वेगनर ग्रुप सां हाणे छा करे सघे थो? छा ऑप्शन आहिनि व्लादिमीर पुतिन वटि? मुंहिंजे ख़्याल में जेके मर्सनरी डेफिनेशन इहा आहे त हू मतिलबु ॻरियूं पघारूं वठंदड़ हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे हायर कयो वेंदो आहे। ऐं तव्हांखे इहो बि मां ॿुधायां त इन में तमामु घणा प्रिज़नर्स हूंदा अथव। जॾहिं कोल्ड वॉर जे ज़माने में अफ़गानिस्तान जे ख़िलाफ़ जंग थी हुई, तॾहिं बि इहे लफ़्ज़ साम्हूं आया त तमामु घणा प्रिज़नर्स मिडल ईस्ट मां, गल्फ मां, इवन अफ़गानिस्तान मां जेल ख़ाली करे उन्हनि माण्हुनि खे हथियार ॾिना विया, ट्रेनिंग ॾिनी वई, त उहे विढ़नि ऐं पोइ उन्हनि नतीजो छा निकितो। हीअ बि घणे भाङे इन तरह जा माण्हू आहिनि। रेग टैग आर्मी हिनखे सॾिबो आहे, दिस इज़ नॉट अ रेगुलर आर्मी। इहे इन जो मां हिकिड़ो मिसाल हाणे हिकिड़े कंहिं ॿिए प्रोग्राम में ॾिनो, तव्हांजे में दोहिरायां थो, त उहो इहो हुयो त जॾहिं मंगोलनि चीन ते हमिलो कयो त पहिरियों जेकी फोर्स हुननि खे इनकाउंटर कयो उहे मर्सनरीज़ हुया। हू हुनजे साम्हूं अची बीठा, मंगोलनि हुन खां पुछियो तव्हां केरु आहियो? हुनजो त असीं मर्सनरीज़ आहियूं। त थोरी देरि खां पोइ उहे हुन सां गॾु बीठा। छो गॾु बीठा? इन लाइ गॾु बीठा जो हुननि हुनखे थोरा वधीक पैसा ॾेई छॾिया। मां नथो सम्झां त उहो प्रोज़नेव भॼी वियो, जान छुटी। उहो यकीननि जिथे हसींदो रूस हुनखे न छॾींदो। हालांकि उहो तमामु कंहिं ज़माने में वेझो माण्हू रहियो आहे, हुनखे चइबो आहे शेफ हुयो उहो प्यूटिन जो। ठीकु आहे। क्रेमलिन जो कैटरिंग जो बिज़नेस हो, इज़ अ बिज़नेसमैन। उहो भॼी वियो आहे। उहो जंहिं महिल हथायो त जेको बि हुन सां मामिलो थियो। बाक़ी जेके रेस्ट ऑफ माण्हू आहिनि
दे आर नथिंग। उन्हनि खे जेकॾहिं तव्हां 1000 रोबल वधीक मिली वेंदो त उहे प्यूटन सां हूंदा, दे आर हैप्पी। इन लाइ इहो सम्झणु त उहे को प्रॉब्लम पोज़ कंदा, मां नथो सम्झां हिन में का रियलिटी आहे। जी सर। बदर साहब इहो ॿुधाइजो त रूस ऐं यूक्रेन में हलंदड़ जंग छा इन नंढे अमल सां तव्हां इन खे नंढो चओ या वॾो चओ, इन अमल सां केतिरी मुतासिर थी सघे थी? मुतासिर इन सेंस के घटि थी सघे थी या इन में अञा वाधारो अची सघे थो? साईं जेसिताईं यूक्रेन असां अवल बि चई विया आहियूं, यूक्रेन जी जेकी वार आहे उनजो रीज़न इहो आहे त यूक्रेन सां मामिलो न आहे, यूक्रेन नेटो जो मेंबर बणजणु वञे पियो, मामिलो इहो हुयो। ऐं इहो एॾो अहम मामिलो आहे जंहिं ते रूस कंहिं बि सूरत में को बि कंप्रोमाइज़ करण लाइ कॾहिं बि तयारु न हूंदी। तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त इहो कोई यूक्रेन जो मामिलो आहे। जेसिताईं यूक्रेन खे इहा ॻाल्हि सम्झ में न अचे त हू इस्तेमालु थी रहिया आहिनि वेस्ट जे स्पेशली अमेरिका जे हथां, तेसिताईं इहा जंग हलंदी रहंदी। ऐं कुझु बि थी वञे, पुटिन आहे, को ॿियो अचे, केर बि अचे, रूस लाइ इहो ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो आहे। तंहिं करे रूस इहा जंग ख़तमु करे मूंखे नथो लॻे। तंहिं करे इहा वार विल बी देयर टिल यूक्रेन खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त हुनजो नुक़सानु थी रहियो आहे। बदर साहब जीअं अवां ज़िक्र पिया कयो त रूस इन जंग खे पंहिंजी बका जो मसइलो थो सम्झे, त छा अवां सम्झो था त जीअं यूक्रेन इस्तेमालु पियो थिए वेस्ट जे हथां ऐं रूस पंहिंजी बका थो सम्झे इन जंग खे, त ईअं त न थींदो त हीअ टीं आलमी जंग जी शुरूआति हुजे? मां नथो सम्झां। हिन वक़्तु जेकी दुनिया आहे साईं, उन वटि उहा टेक्नोलॉजी में एतिरी अहेड आहे। ख़ासि करे तव्हां अखर आर्टिफिशियल इंटेलिजेंस वेपन्स जो अखर ॿुधो हूंदो, जेके हाणे मुआहिदा था थियनि, उन में हिकिड़ो इहो आहे त भई दुनिया रोक लॻाए त भई हू जेके आहिनि उहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे तहत जेके वेपन्स आहिनि उनजे इस्तेमाल खे लिमिटेड बढ़ाए। वार यकीन सॼी तारीख़ में ख़तरनाक रही आहे, पर मां ईअं सम्झां थो त जेकी अॼु जी आहे उन में एॾी प्रिसीशन आहे उन वार में, मां नथो सम्झां त को बि मुल्क हींअर वार टाइप जे अमल जी रिस्क खणी सघे। बदर साहब इहो ॿुधाइजो त हाणे इन सॼी सूरत हाल में प्यूटन वटि ऑप्शन छा आहिनि? छा थो करे सघे प्यूटन? प्यूटन घणे भाङे हिन वक़्तु आहे ईअं खणी चइजे त पंहिंजे सर्वाइवल जो मामिलो आहे। उन सां हू कंहिं ते माना कुझु करणु वञी न रहियो आहे, न की पोज़ीशन में आहे। हू सिर्फ़ु इन हुन में आहे त कीअं जेको आहे उहो पाण सर्वाइव कजे। ठीकु आहे, तंहिं करे इहो चवणु त प्यूटन वटि मां सवाइ सर्वाइवल जे ॿियो कहिड़ो ऑप्शन आहे। ऐं जेसिताईं यूरोप जो मामिलो आहे, तक़रीबन जेको सॼो यूरोप आहे, स्पेशली चाइना ऐं रशिया जो ही जेको गठजोड़ आहे, स्पेशली मिडल ईस्ट में, हिते उन खां बाद में यूरोप त तक़रीबन पंहिंजी लाइन टो नथो करे अमेरिका सां। बाक़ी US डायरेक्ट कंफ्लिक्ट में न कॾहिं अॻे आयो आहे, रूस सां न ईंदो। प्रॉक्सी तौरु हाणे हू घणे भाङे जेको हिन वक़्तु अमेरिका जो इंट्रस्ट आहे उहो रूस खां वधीक चाइना जे मामले में आहे। तव्हां ॾिठो हूंदो, ख़ासि करे जेको इंडिया वारी डिप्लोमेसी आहे उन में इंडिया खे तमामु वॾो इस्तेमालु करण जी कोशिशि कई थी वञे। मोदी उनखे हथु लॻी वियो आहे ऐं मोदी ज़ाहिर आहे डेफिनेटली जॾहिं पंहिंजे होम में एॾो डिफेक्टिव हुनजो अंदाज़ आहे, अंदाज़ हुकूमत आहे, त मोदी चाहे थो त हुनखे इहा हिकिड़ी प्रमोशन मिले दुनिया में, त भई हू हिकिड़ो वॾो लीडर आहे। ऐं मां ईअं सम्झां थो त हिन वक़्तु US जो जेको वॾे में वॾो मामिलो आहे उहो रूस न पर चाइना आहे। ऐं चाइना जो जेको अंदाज़ आहे, ख़ासि करे रोड ऐं बेल्ट वारो ऐं बिज़नेस जो ऐं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जे ॿिन्ही तरफ़नि में हुनजी जेकी जंहिं अंदाज़ जी फ्रेंडशिप आहे, जंहिंजो तव्हां पोयनि ॾींहंनि में इहे ईरान ऐं सऊदी जे एग्रीमेंट जे हिन में शकल में ॾिठो। मां ईअं सम्झां थो त हिन वक़्तु अमेरिका तमामु घणो डिप्लोमेटिकली तमामु घणो डिस्टर्ब आहे ऐं मां नथो सम्झां त हू को वॾो क़दम खणणु वञे थो जेको प्यूटन लाइ प्रॉब्लम करे। अच्छा बदर साहब इहो ॿुधाइजो त जीअं अवां मोदी जी ॻाल्हि कई त मोदी खां पहिरियां अमेरिकन फॉरेन मिनिस्टर जेको आहे चाइना जो दौरो कयो आहे। अवां ॿिन्ही जेको विज़िटनि खे जेकॾहिं कंपेयर कयो त चाइना US जे फॉरेन मिनिस्टर खे केतिरी अहमियत ॾिनी आहे ऐं मोदी खे अमेरिका में केतिरी इज़त मिली आहे, त अवां हिन ॿिन्ही कंपेरिज़न मां छा था अख़ज़ कयो या छा था सम्झो
त चाइना जेको आहे उहो इग्नोरेंस मूड ते आहे, अमेरिका खे इग्नोर करणु थो चाहे, ऐं अमेरिका जेको आहे इंडिया खे इस्तेमालु करणु थो चाहे, या अव्हां जो तजियो इन में सॼे सूरत हाल में छा आहे? साईं ॾिसो, ब्लिंकन जॾहिं चाइना वियो त यकीनन हुनखे तमामु वॾी अहमियत ॾिनी वई। हुनखे हुन सां जेको प्रेज़ेंट शी मिलियो जंहिं जॻह ते, उहो घणे भाङे सरबराहनि लाइ उहो हाल मुख़्तस थियल आहे। पर इहो सभु कुझु हूंदे बि हुन को बि मुआहिदो न कयो। हुन चयो त डिप्लोमेटिक लेवल ते असां ॻाल्हाए सघूं था। अमेरिका जी ख़्वाहिश हुई त जेको आर्मी टू आर्मी लेवल जेकी कम्युनिकेशन आहे उहा बहाल कई वञे, जंहिंखां चाइना इनकार कयो। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त चाइना जेको आहे उहो हिन वक़्तु अमरीका इन पोज़ीशन में आहे त कीअं रीअप्रोच कजे चाइना खे, चाइना सां जेको हुनजा डिफरेंसिस आहिनि, जेके विचियूं आयूं आहिनि, उनखे कीअं ख़तमु कजे। जेसिताईं इंडिया जो तालुक़ु आहे त इंडिया खे तमामु हद खां वधीक, इन खां पहिरियों बि मोदी खे इज़त ॾिनी वई आहे। ऐं तव्हांखे इहो ॻाल्हि सम्झणु खपे त इंडिया जेकी आहे 1990 खां पोइ इंटरनेशनल मार्केट लाइ ओपन अप थी आहे। इन खां पहिरियों इंडिया वॉज नॉट ओपन टू इंटरनेशनल मार्केट, 90 खां पोइ थी आहे। ठीकु आहे। तो पर जेतिरी अहमियत अॼु जी ॾिनी वञे उनजो रीज़न रुगो मार्केट न आहे, जो रीज़न चाइना आहे। ठीकु आहे। ऐं मोदीअ खे मां ईअं सम्झां थो त जीअं मोदी ते तनक़ीद बि थी, तव्हां ॾिठो त हुन खां जेके सुवाल कया विया त भई तव्हां पाण खे जमहूरियत सां सरिरायो, बट तव्हांजे हीअं हीअं माइनॉरिटीज़ सां हीअं थो थिए, ऐं स्पेशली मुस्लिम सां हीअं थो थिए, या ॿियनि माइनॉरिटीज़ सां छा थो थिए, त उनजो को बि रिएक्शन वाइट हाउस तरफ़ां न आयो। उल्टो वाइट हाउस इहो बयानियो जारी कयो त भई पाकिस्तान, हुननि गॾियल बयान जारी कयो त पाकिस्तान इन्फिल्ट्रेशन ते कंट्रोल करे। यानी इन जो मतिलबु आहे जेको हिंदुस्तान में थी रहियो आहे उहो एज़ इफ इट इज़ नॉट हैपनिंग एनीथिंग। सो मां ईअं सम्झां थो त जेकॾहिं तव्हां जेको कमनि को तव्हां खे इन अंदाज़ सां इग्नोर थो करे, त इट मीन्स हू तव्हांखे तमामु कंहिं ख़राबु कम में यूज़ करण वारो आहे, जेको असां सां थियो। मिसाल जावलर जे ज़माने में जेके असां वटि जेके इंसानी हक़ूक़ जी लताड़ी, उनखे छो इग्नोर कयो वियो? इन जे लाइ जो जावलर खे इस्तेमालु थो थिए इन कोल्ड वार, ऐं पोइ उनजो नतीजो असां ते छा निकितो। ऐं मां इहो सम्झां थो त हिंदुस्तान बि इन तरह जी डिप्लोमेसी खे सफ़र कंदो ऐं उहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। जी सर। बदर साहब, इहो ॿुधाइजो त ईंदड़ कुझु ॾींहंनि में G20 इजलास बि थियणो आहे जेको हिंदुस्तान में थियणो आहे। अव्हां सम्झो था त G20 में किथे न किथे जॾहिं 20 दुनिया जूं जेके वॾियूं मईशतूं गॾु थींदियूं त हिन वक़्तु जेका पूरी दुनिया जी मुआशी सूरत हाल आहे, अमेरिका सफ़र पियो करे, यूरोप हिकु मुश्किल दौर मां पियो गुज़रे, ऐं पाकिस्तान बि उन दौर मां पियो गुज़रे, त अव्हां खे लॻे थो किथे न किथे G20 इजलास में इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो वेंदो त इन जंग खे ख़तमु कयो वञे, दुनिया मुआशी तौर ते पोइते पई वञे, गुरबत में वाधारो पियो थिए, आम माण्हू ग़रीब माण्हू खे खाइण पीअण जे लाइ कुझु न आहे। तव्हां सम्झो था त G20 ते इन एस्पेक्ट ते बि ॻाल्हि थींदी या इन खे इग्नोर कयो वेंदो? मां इहो सम्झां थो त इहा त आइडियल सूरत हाल आहे जेकॾहिं को इन्हनि शयुनि ते ॻाल्हाए। बाक़ी इहा ॿी ॻाल्हि आहे त वार ख़ुदि कनि मुल्कनि जी इकोनॉमी आहे। मिसाल US सभ खां वॾो जेको बिज़नेस करे थो उहो हथियारनि जो बिज़नेस करे। तो जेके मुल्क हथियारनि जी बिज़नेस में कमाईंदा आहिनि उहे त चवंदा आहिनि मुल्क में जहिड़ा हुजे। सो इहा आइडियल सूरत हाल आहे। असांखे उमेद रखणु खपे त दुनिया इन तरफ़ बि तवजो ॾे त भई जेके मुल्क कंहिं मतिलबु नागहानी आफ़ात, मिसाल वेदर नागहानी आफ़ात आहे। हिते असां वटि जेकॾहिं लास्ट ईयर तमामु वॾो बारिशूं थियूं जंहिं हेतिरी वॾी तबाहियूं आहिनि, उन नागहानी आफ़त खे मोड़ण लाइ दुनिया खे पंहिंजी दिलि खोलणु खपे त भई अचो त अहिड़नि मुल्कनि जी मदद कयूं। या कोरोना जे तहत जेकी दुनिया में रिसेशन आयो आहे, इहा ॿी ॻाल्हि आहे त इंडिया 7.8% हुनजी GDP आहे, जेकी मिरेक्युलस आहे मुंहिंजी नज़र, ऐं मथां चाइना जी डेवलपमेंट बि सभिनि जे साम्हूं आहे। तो मां ईअं सम्झां थो त इहा आइडियल सूरत हाल आहे। जेकॾहिं G20 इजलास में इन तरह जी ॻाल्हियूं थियनि थियूं त इहो ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। जी सर। बदर साहब, इहो ॿुधाइजो त इन रूस ऐं यूक्रेन जी सॼी सूरत हाल ऐं हाणे जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे रूस में, उन खां पोइ अव्हां सम्झो था त रूसी अवाम पंहिंजे हुक्मरान सां ऐं उनजी पॉलिसियुनि सां गॾु बीठल आहे, या किथे न किथे उनमें बि के इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि रूसी अवाम में? ॾिसो, नेशनलिज़म में तमामु वॾो पावर हूंदो आहे।
इहा ॻाल्हि सम्झणु खपे। जॾहिं हाणे हिकिड़ी ताज़ो जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो मां फिल्म जो मिसाल ॾियां, ऑल क्वाइट ऑन वेस्टर्न फ्रंट हिकिड़ी फिल्म आहे, हाणे ऑस्कर वग़ैरह बि हिनखे मिलिया। उहा जेकॾहिं तव्हां फिल्म ॾिसो त उन में कीअं शागिर्दनि खे हू जंग जी हिकिड़ी वॾी फ्लावरी पिक्चर पेश था कनि त भई तव्हां इहो फ्यूरर खे तव्हांजी ज़रूरत आहे, तव्हां इहो जेकी हिन फादरलैंड खे जीआरींदो, ईअं कंदो। ऐं नौजवाननि में इंतिहाई जोश फ़रोश आहे का वक़्ते की हू वाक़ई जंग जे मैदान में वञनि था ऐं लाशनि खे टुकड़ा थींदे उॾाम ते ॾिसनि था। उहो जेको डिफरेंस आहे, उहो जेको रियलिटी ऐं जेको हिन में तकरीरुनि में डिफरेंस आहे, ओरेटरी में डिफरेंस आहे, रेटोरिक में डिफरेंस आहे। ॾिसो असां वटि बि जीअं पेश कयो वियो, हीअं कयो हीअं कयो, हुनजो नतीजो छा निकितो? ॾिसो नेशनलिज़म में तमामु वॾो पावर आहे। जेके प्यूटिन जी जेकॾहिं तव्हां तकरीर ॿुधी आहे जंहिंमें हुन चयो त जेको असां पंहिंजी मुल्क जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था ऐं असां कंहिंखे बि जंहिं अंदाज़ जी हुन तकरीर पे कई, जज़्बाती अंदाज़ जी, मां नथो सम्झां त को रूसी अहिड़ो हूंदो, मां सवाइ हुनजे जेके सियासत जा आहिनि सॼियुनि अटकलुनि खे सम्झनि था, सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जी हूंदी जेके माण्हू हुन सां गॾु बीठा हूंदा आहिनि। मां नथो सम्झां त ख़ासि करे इन हिकिड़ी मर्सनरी जे बयान ते को हू माण्हू भटकिया हूंदा। इहो को एॾो वॾो मामिलो न आहे। मां ईअं सम्झां थो त मीडिया हिनखे प्रमोट इन लाइ बि कयो हो त इहो बि हिकिड़े तरह सां प्यूटिन जे अगेंस्ट कयो वञे ऐं प्यूटिन हुनखे तमामु बिजली जी स्पीड सां हुनखे ख़तमु कयो आहे। मां नथो सम्झां त रूसी अवाम हिनखे को कनि ॾिनो। बदर साहब, आख़िर में मूंखे इहो ॿुधाइजो त इन सॼी जंग ऐं इन जेको हींअर असां जेके बग़ावत जे नाले सां यादि पिया कयूं या ज़िक्र पिया कयूं, इन सॼी सूरत हाल खां पोइ प्यूटिन जो इक़्तिदार केतिरो ख़तरे में आहे? प्यूटिन जे इक़्तिदार खे मां नथो सम्झां त इन बग़ावत सां कंहिं बि सूरत में रिलेट करे सघे थो। प्यूटिन जो इक़्तिदार जो इन सां दूर दूर ताईं कोई बि तालुक़ु न आहे। इहा हिकिड़ी इहो बिल्कुलु ईअं ई आहे त कंहिं माण्हू खे निछ अचे ऐं चइजे त बाक़ी घणा ॾींहं ज़िंदा रहंदो। सो मां नथो सम्झां त दिस इज़ अ बिग डील। इन शइ खे इन सां रिलेट न करणु खपे। जी सर। बदर साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, रूस ऐं यूक्रेन जे विच में जेका जंग हलंदड़ आहे, तक़रीबन ॿियों साल जेको आहे उनखे हले पियो। हिन वक़्तु उन जंग जे करे पूरी दुनिया जेका आहे उहा मुआशी मुश्किलातुनि जो शिकार आहे। ख़ासि तौर ते अमेरिका बि इन दौर में जेको आहे मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उन सां गॾोगॾु यूरोप जा केतिरा ई मुल्क मुआशी तौर ते जेके आहिनि उहे असांखे स्ट्रगल कंदे नज़र पिया अचनि। त इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदे जेकॾहिं ॻाल्हि कजे त बहितरीनु प्लेटफॉर्म हिन वक़्तु छा आहे इन जंग वारे माहौल खां निकिरण जे लाइ ऐं उन जंग खे एड्रेस करण जे लाइ, त उहो G20 जो इजलास आहे जंहिंमें दुनिया जूं 20 अज़ीम मईशतूं या वॾियूं मईशतूं उहे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजंदियूं आहिनि ऐं हिन भेरे उहे इंडिया में गॾु थींदियूं। छा मुमकिन आहे त इन G20 इजलास में रूस ऐं यूक्रेन जे इशू खे जेको आहे डिस्कस कयो वञे ऐं उन जे हल तरफ़ वधियो वञे त जीअं पूरी दुनिया खे हिकु पुरअमन माहौल ॾेई सघिजे? उन सां गॾोगॾु इहे जॾहिं ख़तरा पैदा थियनि था त रूस जहिड़ी जेका सुपर पावर ताक़त आहे, जेकॾहिं उहा कंहिं जंग में शामिल थिए थी त उन सां पोइ आलमी जंग जूं ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं आहिनि, त टीं आलमी जंग बि इन खां पोइ शुरू थी सघे थी। त इन सॼी सूरत हाल खे जेकॾहिं हिन वक़्तु हिकु अपॉर्चुनिटी जे तौर ते ॾिठो वञे त G20 हिकु बहितरीनु मौक़ो आहे उन सभिनी वॾियुनि मईशतनि ऐं मुहज़िब मुल्क जेके पंहिंजो पाण खे चवंदा आहिनि उन्हनि जे लाइ त हिन माहौल खे जेको आहे जंग वारे माहौल खे ख़तमु कजे, टेंशन खे ख़तमु कयो वञे ऐं जेको रूस ऐं यूक्रेन जो जेको बि मसइलो आहे ॿिन्ही मुल्कनि में ॻाल्हियुनि ज़रिए उनखे हल कयो वञे त जीअं न रुॻो मुआशी तौर ते बल्कि समाजी तौर ते पूरी दुनिया में जेको आहे उहो अमन ऐं तरक़ी वारो सफ़र जेको आहे उहो अॻिते वधी सघे। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफ़ाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।